बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि मकजू हेडलाइन। जैकबाबाद सिविल अस्पताल में अक्सर डॉक्टर ड्यूटीज़ खां गैर हाज़िर। दूराहिन इलाक़नि खां ईंदड़ मर्द औरतूं ॿारड़ा तोड़े पीरसन मरीज़ रुली विया बिना इलाज जे वापसि। मरीज़नि जो चवणु हो त मुख़्तलिफ़ तकलीफ़ में मुब्तला हुअण सबबि इलाज कराइण लाइ सिविल अस्पताल आयासीं, पर हिते को बि डॉक्टर न आहे, जंहिं सबबि वापसि वञण ते मजबूर आहियूं। ख़ानगी अस्पतालनि तां इलाज कराइण जेतिरा पैसा न आहिनि। सिविल अस्पताल जे सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल मालिक खरल राब्तो करण ते ॿुधायो त अस्पताल में डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ जो OPD ते हाज़िर रहण जो वक़्तु 8:30 आहे, पर हिकु बि डॉक्टर वक़्त ते नाहे ईंदो। संदन ख़िलाफ़ ख़बरूं हलाए छॾियूं। मुबारकपुर में ॻोठ अलीशेर बंगलानी में बंगलानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा रतो रत अस्पताल मुंतकिल। पुलिस पारां 4 ॼणनि ख़िलाफ़ NC दाख़िल। गिरफ़्तारी अमल में न अची सघी। जैकबाबाद में वैक्सीनेटर्स पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज। DHO ऑफिस आॾो धरणो हणी अलामती बुख हड़ताल कई वई। वैक्सीनेटर वेलफेयर एसोसिएशन जैकबाबाद जे सॾ ते वैक्सीनेटर्स पारां अब्दुल ख़ालिक जखरानी, परवेज़ अली जमाली, गुलाम रसूल बिरोही, शफ़क़त खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त वैक्सीनेटर्स खे टाइम स्केल, रिस्क अलाउंस, 2005 खां सीनियॉरिटी ऐं 58 गावी वैक्सीनेटर्स खे पको कयो वञे। मुतालिबनि जी मञता ताईं एहतजाज जारी रहियो। काज़ी अहमद में अणसुञातल जवाबदार ॻोठ महरूवासी 25 वरहनि जे नौजवान ग़ुलाम सरवर मलाह मथां सख़्त तशद्दुद कंदे संदसि हॾ भञी गोलियूं हणी काज़ी अहमद रूरल हेल्थ सेंटर आॾो फिटो करे फ़रार थी विया। नौजवान तिबी इमदाद बाद ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। डॉक्टरनि मूजिबि नौजवान जा हथ पेर ऐं टंगूं भॻल ऐं जिस्म में गोलियूं लॻल हुयूं। शिकारपुर ज़िले जी मुअज़्ज़िज़ ऐं रूहानी शख़्सियत सैयद कलंदर शाह जीलानी 65 वरहनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि में सोग। सवें आलिन अखियुनि सां अबाणे ॻोठ कलंदर शाह जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी माओ हवाले। ताज़ियत जो सिलसिलो जारी। तालका अस्पताल हाला में 21 मुलाज़िमनि जी कोरोना रिपोर्ट हाकारी अचण बाद ज़िले इंतिज़ामिया तालका अस्पताल खे सील कराए छॾियो। हिकु लेडी डॉक्टर समेत 2 डॉक्टर्स ऐं 19 पैरामेडिकल स्टाफ जी रिपोर्ट हाकारी आई हुई, जंहिं बाद फौरी तौर अस्पताल खे सील कयो वियो आहे। काज़ी अहमद में क़ौमी शाहराह ते रीण शाख वेझो कराची खां दौलतपुर डीपू वेंदड़ तेल सां भरियल टैंकर कल्टी थी पियो। इत्तला ते काज़ी अहमद ऐं मोटरवे पुलिस पहुची रोड खे बंदि करे छॾियो। इम्कानी बाहि खां बचण ख़ातिर फायर ब्रिगेड तलब। हैवी मशीनरी जी मदद सां टैंकर खे बिना के नुक़सान जे सिधो कयो। जैकबाबाद में सिविल अस्पताल जे सरकारी बंगलनि ते बाअसरनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। इन सिलसिले में असीं राब्तो कयो आहे मोहम्मद मूसा चांडियो सां। जी मोहम्मद मूसा, तफ़सील का आगाह कजो। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद जे गर्ल्स डिग्री कॉलेज रोड ते। हेॾां गर्ल्स डिग्री कॉलेज रोड आहे ऐं हेॾां हीअ जेका बाउंड्री वाल नज़र अचे थी अव्हांखे, इहा सिविल अस्पताल जैकबाबाद जी बाउंड्री वाल आहे। माज़ी में ईअं हूंदो, हिनखे हिकिड़ो बि गेट न हूंदो हुयो हिते। हाणे तव्हां ॾिसो था, जेके अंदरि माफ़िया आहे हिकिड़े क़िस्म जी, जेके सरकारी बंगला आहिनि सिविल अस्पताल जा, उन्हनि ते कब्ज़ो करे उन्हनि जेको आहे हिनखे 12 गेट लॻाए छॾिया आहिनि, जेके गैर क़ानूनी आहिनि। 12 गेट लॻाइणा ई न आहिनि। हीअ सिविल अस्पताल जी अंदरां कॉलोनी हुई, डॉक्टरनि जे लाइ इहे बंगला मुख़्तस थियल हुया, सरकार ठाराया हुया। हाणे उन्हनि बंगलनि ते इन्हनि कब्ज़ो करे मुख़्तलिफ़ जेके आहिनि पंहिंजा दरवाज़ा हणी छॾिया आहिनि। हीअ जंहिं बंगले जे ॿाहिरां बीठा आहियूं, हीअ जेको बंगलो आहे, हीअ बंगलो अॻूणो जेको DHO डॉक्टर दीदार जमाली, उनखे हीअ बंगलो अलाट थियल हुयो। उन खां पोइ उन जेका घरवारी उहा हिन में ख़ानगी अस्पताल हलाईंदी, व्यम घर करे हलाईंदी। सिविल अस्पताल जो हीअ बंगलो आहे जंहिंमें ख़ानगी अस्पताल हलाई वेंदी। हाणे वरी उहो साॻियो ई कमु जेको आहे उनजी नूंहुं जेका जिम्स अस्पताल में आहे, डॉक्टर शबनम जमाली, उहा हाणे हिन टाइम हिन बंगले खे जेको आहे ख़ानगी व्यम घर तौर करे हलाए थी। ऐं डॉक्टर शबनम जमाली जी जेको मुड़ुसु आहे, उहो बि हिन टाइम जिम्स अस्पताल में ड्यूटी करे थो। डॉक्टर ज़हीर जमाली हीअ हिकु माफ़िया आहे जिन बंगलनि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हीअ ॾिसो, सॼी जेके बि बाउंड्री वाल आहिनि सभिनि खे 12 गेट लॻल आहिनि। इन्हनि पंहिंजी मनमानी कई आहे, जंहिं ते जेको MS आहे हिन टाइम जेको सिविल सर्जन आहे, उनजो मौक़िफ़ इहो आहे त असां जेको आहे काफ़ी मरतबा इंतिज़ामिया खे बि लेटर लिखिया आहिनि, इन्हनि खे बि लेटर लिखिया आहिनि त भाई सरकारी बंगला आहिनि, इहे ख़ाली कयो। पर इहे बंगला ख़ाली कोन पिया कनि। असां जेको आहे बंदूक जी ज़ोर ते या लठियूं खणी वञी इन्हनि खे कोन उथाईंदासीं। इहे बंगला ई ख़ाली कोन पिया कनि। हाणे अॻे जेका असां स्टोरी पंहिंजी ठाही हुईसीं, सिविल अस्पताल ते हिकिड़ी रिपोर्ट ठाही हुईसीं, उनमें हीअ पहलू रहिजी वियो हुयो। पर हाणे असां हिनखे कवर करण लाइ हिते पहुता आहियूं। हे ॾिसो, जेके सरकारी बंगला आहिनि, हिनखे 12 चार दीवारी जे 12 हिननि खे गेट लॻाए विया आहिनि। ईअं न आहे त हीअ का लिकियल ॻाल्हि आहे, का छुपियल ॻाल्हि आहे। इन्हनि सरकारी बंगलनि जो शइ पे तब्दील करे छॾियो आहे। ख़ानगी तरीक़े सां इन्हनि खे ठाहियो अथऊं। सॼी अस्पताल जो इन्हनि शइ तब्दील करे छॾियो आहे। ईअं सिर्फ़ु इंतिज़ामिया सिविल सर्जन खां अलावा DC जैकबाबाद खे बि ख़बर आहे, सॼे सिहत खाते खे बि ख़बर आहे त हीअ जेके बंगला आहिनि कब्ज़ो थियल आहिनि। पर तंहिं बावजूदि इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न पई कई वञे। जी
महिरबानी मोहम्मद मूसा चांडियो। हाणे रुख कंदासीं शिकारपुर जो, जिते शाहीन ॻोठवासियुनि पारां बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शिकारपुर खां हकीम जतोई। शिकारपुर वेझो शाहीन ॻोठ जे रवासी जो बाअसरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आरो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ अब्दुल वाहिद बिरोई, सनाउल्लाह बिरोई, मीरज़ादी खुदेजा ऐं ॿियनि दाईंदे चयो त 2018 में सुल्तानकोट हद में शाहीन कोट ते मुंहिंजो घरां मुंहिंजो पुट खे मारियो अथनि दहशतगर्दनि। उन्हनि में मां FIR कयो अथमि। उन में हिकु लुंड आहे, उन दहशतगर्द आहिनि, उहो मरी विया। लुंड जे बारे में वरी उन खां पोइ ETC कोर्ट में सूमरा झलिजी विया आहिनि। उन खां सामान निकितो आहे। सूमरा मुश्ताक अहमद बाअसर माण्हू आहे घोटकी जो, उहो मुंहिंजे मथां दबाव विधो आहे त इहे जेका आहिनि दहशतगर्दनि खां तूं पंहिंजो केस खां हथु खण। जेकॾहिं इहे केस में कोर्ट में तूं बयानु ॾींदे इहे सज़ा वठंदा, असां तोखे मारींदासीं। शाहीन कोट जे रवासियुनि मर्द तोड़े औरतुनि एहतजाज कंदे दायो त बाअसर, मुश्ताक, सूमरो, हज़ूर बख्श, एहसान अली, अब्बास इन्हनि खे ॻोठ मां लॾे वञण लाइ धमकाए रहिया आहिनि, जंहिं सबबु हू सख़्तु परेशानी में मुब्तला थी चुका आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त हिननि खे हिरासा कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं हिननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अता मोहम्मद सां गॾु हकीम जतोई, जैकब न्यूज़, शिकारपुर। भिरिया रोड वेझो दरगाह गाज़ी इब्राहिम शाह बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। वधीक तफ़सील शरफुद्दीन कीरियो जी हिन रिपोर्ट में। असां हींअर दरगाह भिरिया रोड शहर वेझो दरगाह गाज़ी इब्राहिम शाह ते मौजूदु आहियूं, जिते दरगाह जेका सो बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। अचो त दरगाह जे गादी नशीन ऐं ज़ाइरीन खां पुछंदासीं उन्हनि छा चवणु आहे। सरकार जेका थींदी आई आहे, असां सां कंहिं बि सहकार न कयो आहे कंहिं बि मसइले ते या तरक़ियाती कमनि ते। असां अर्ज़ु कयासीं, असांजा कचा रोड आहिनि उस पासे में, थोरा थोरा टुकड़ा आहिनि, उन ते बि गौर न कयो वियो। ज़ाइरीन असां वटि ईंदा आहिनि, उन लाइ रहाइश ते बि गौर न कयो वियो। लेडीज़ असां वटि सवाली मुसाफ़िर रहंदा आहिनि, मरीज़, उन्हनि जे वेहण जे लाइ असां वटि कान्हे तकलीफ़ आहे, उन ते बि असांजे गौर कोन कयो वियो। बाउंड्री हुई असांजी मंज़ूर हुई, का बि सहूलियत न आहे। रोड, रस्ता, टेंका, फाटको आहे, उन जे बाद बाउंड्री वाल आहे। हिते माना जानवर ॿिया क़िस्म झंग जे हिसाब सां बांदर जानवर दाख़िल थियनि था। असां वसारनि खे अपील था कयूं त हिकु त असांखे बिल्डिंग्स जी हिते जेको आहे चौधरी मिली वई, जेकी असांजी उहा चौधरी बिल्डिंग जी ख़बर न आहे त उहो केरु माण्हू जेको आहे खाई वियो, जो असांजो कमु न। असांजे बाग़ दरगाह गाज़ी इब्राहिम शाह जी सहूलियत न आहे, सफ़ा का बि न आहे। असांखे ट्रैक खे ॾिसो था, को नंढो ॿार आहे, को कीअं, हिन जे लाइ सहूलियत खपे, रोड रस्तो खपे। ज़ाइरीन ऐं दरगाह जे मुतवली जा वीचार ॿुधा, जन जो इहो चवणु आहे त गुज़िरियल काफ़ी सालनि खां असां हिते जा रहवासी आहियूं ऐं जेका दरगाह खे का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। कैमरामैन ज़ुबैर अहमद सां गॾु शरफुद्दीन कीरियो, जैकब न्यूज़, भिरिया रोड। ही हुयूं हिन ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।